अस्सलाम वालेकुम दोस्तों, हमारे होस्ट अवैस अकबर, ये हमारी सिराया और सिंधी ऑडियो बुक्स चैनल। दोस्तों, अॼु जो जेको असांजो किताबु आहे उहो मोटिवेशनल किताबु आहे, जंहिंजो उनवान आहे हीरो थियण जा राज़। सिंधीकार आहिनि वक़ार अहमद राहिमो ऐं इल्मुद्दीन राहिमो। दोस्तों, हिन जे अंदरि कुझु किरदार आहिनि अलॻि मशहूरु वॾा अहिड़ा माण्हू जेके मोटिवेट थी हिकिड़ी सफ़ा गुरबत मां निकिरी तमामु घणा अमीर थींदा आहिनि। त उन्हनि जूं कुझु चयल ॻाल्हियूं आहिनि ऐं जंहिंमें असांजो हाणे जेको उनवान आहे किताब जे अंदरि वारो उहो आहे पाण सां सचा रहो। त अचो त इन टॉपिक ते थोरो ॻाल्हायूं था ऐं इहो बि ॾिसूं था त उन्हनि वॾनि माण्हुनि इन ते छा ॻाल्हायो आहे। जॾहिं कमु तव्हांजी ख़ुशी बणिजी वेंदो आहे तॾहिं तव्हां ख़ुशि रहंदा आहियो। तव्हां पंहिंजी सोच वारी नौकरी करियो ऐं उहा नौकरी न करियो जेका तव्हांजी पसंदि आहे। ईअं करणु ज़िंदगी खे ग़लति वाट ते वठणु वञण जे बराबरि आहे। घणा ई अनमोल माण्हू अहिड़ी ज़िंदगी जी रहिया आहिनि जेका हुननि खे समाज, वालदेन, उस्तादनि या दोस्तनि खां मिली आहे, पर उहे ॾुखोयल आहिनि। असां वधंदड़ ज़हनी मर्ज़नि जी सूरत में माण्हुनि जे वधंदड़ परेशानियुनि खे ॾिसी रहिया आहियूं। उन ॻाल्हि खे ज़हन ते हावी न करियो त ॿिया माण्हू छा सोचींदा। पंहिंजी ख़ुशियुनि जे पोयां वञण जो हौसलो रखो। हाणे जॉन पॉल डेजूरिया इहो छा थो चए, इन जा ख़्याल ॿुधूं था। इहो चए थो त हिकिड़ो माण्हू घणा कम करण जी ख़्वाहिश रखे सघे थो जेकी शायदि आम न हुजनि, जिन सां हर को मुतफ़िक़ न हुजे, पर जेकॾहिं उहे तव्हांखे ख़ुशी ॾियनि था त उन्हनि जे पोयां वञो। पंहिंजी ज़ात सां मुख़लिस रहण में वॾो फ़ाइदो आहे। माइकल एक्टन स्मिथ चवे थो, मूं हिकु बैंक में नौकरी कई हुई, पघार बि सुठी हुई, पर मूंखे अहसासु थियो त हीउ कमु मूं लाइ न आहे, छो त उते मुंहिंजो रूह न लॻो ऐं आउं पाण खे बेरोज़गार महसूसु करणु लॻुसि। जे.एम. राव चवणु लॻो त ख़्वाबनि जा पेरा खणणु वक़्तु समाज, माइटनि, उस्ताद ऐं ॿियूं घणियूं शयूं असांखे पोइ ते छिकींदियूं आहिनि। मूंसां बि ईअं ई थियो। मूंसां कारोबार में मुंहिंजा भाउर हिसेदार हुआ ऐं हुननि मूंखे ख़्वाबनि जे पोयां वञण खां रोकियो, पर आउं उन्हनि खां अलॻि थी वियुसि ऐं पंहिंजे ख़्वाबनि खे बचाए वरितुमि। जी.एम. राव वटि पंहिंजे ख़्वाबनि पुठियां वञण जो हौसलो हुयो ऐं ॾिसो हुन ज़िंदगीअ में छा कुझु न कयो। हिन इंडिया में हवाई अॾा, शहर, रोड, इस्पतालूं तामीर कयूं। हिन मुल्क में लखे माण्हुनि जूं ज़िंदगियूं बहितर बनायूं, छो त हिन पंहिंजी ख़ुशियुनि जो पेरो खयों। घणनि माण्हुनि जे उबतड़ पंहिंजो पसंदीदा कमु करण लाइ हिमत जी ज़रूरत हूंदी आहे। कंहिं ॿिए खे ख़ुशि करण जी कोशिशि न करियो, पर पाण सां सचा रहो। तव्हांजो कमु ॿियनि खे ख़ुशि करणु नाहे, उन्हनि खे ख़ुशि करण जो कमु उन्हनि जो पंहिंजो कमु आहे। हीअ ज़िंदगी आहे, तव्हांखे पंहिंजी दिलि जी ॻाल्हियुनि ॿुधणु घुरिजे। तव्हां में कुझु ख़ासि आहे, हिकु कुदरती सलाहियत या को हुनुर जेको तव्हां में अनोखो आहे, ऐं तव्हां ते इहा ज़िमेवारी आहे त उन खे दुनिया जे साम्हूं आणियो। मशहूरु सरमाईदार वॉरेन बफेट लिखियो आहे, अहिड़ी नौकरी न करियो जंहिंमें तव्हांखे लॻे त तव्हां सुठा लॻी रहिया आहियो। जेकॾहिं तव्हां ईअं करियो था त तव्हांजी ज़िंदगी में तवाज़ुन नाहे। अनास्तासिया चए थो, पंहिंजी ज़िंदगीअ ॾांहुं ॾिसो जिते तव्हां मौजूदु आहियो। उते जेकॾहिं ख़ुशि आहियो त ठीकु आहे, जेकॾहिं नाख़ुशि आहियो त पंहिंजो तजियो करियो। पाण खां पुछो त मूंखे कहिड़े कम मां ख़ुशी मिलंदी। आउं अहिड़ी नौकरी करे रही आहियां जंहिं मां ख़ुशि न आहियां। जेकॾहिं जवाब में इहो आहे त पोइ नौकरी तब्दील करियो। जेकॾहिं तव्हां इहो फ़ैसिलो करियो था त तव्हां नौकरी छॾे रहिया आहियो, त सभ खां पहिरियों पंहिंजी ख़ुशीअ जी पैरवी कयो। तव्हां अकाउंटेंट आहियो। जेकॾहिं तव्हांखे इन नौकरीअ में मज़ो नथो अचे ऐं खाधो ठाहिणु चाहियो था त बोरची थी वञो।
नौकिरी हिकदमि न छॾियो, छो त बिलनि जी अदायगी करणी पवंदी आहे। मनसूबाबंदी करियो ऐं पोइ दिलि वारो कमु करियो। अनास्तासिया वटि हौसलो ॾींदड़ ख़ानदान हुयो। हुन नौकिरी छॾण खां अॻु लगातार 2 साल रिथाबंदी कई हुई ऐं पोइ उन ते अमल कयो। अॼु हू करोड़नि में खेॾंदी आहे। हिन वटि सभई माण्हू मुलाज़िम आहिनि। सोचियो त जेकॾहिं हूअ पंहिंजे ख्वाबनि बाबति न सोचे हा त अॼु किथे हुजे हा। यकीनन कंहिं पार्लर में मामूली पघार ते कमु कंदी हुजे हा। पंहिंजी ख़ुशियुनि लाइ तव्हां घणियूं शयूं करे सघो था। मिसाल, जेको कमु तव्हांखे पसंदि आहे उन तरफ़ विख वधायो। किताबनि ऐं रिसालनि में उन्हनि माण्हुनि बाबति पढ़ो जेकी इहो सभु कुझु करे रहिया आहिनि जेको तव्हां करणु चाहियो था। मालूम करियो त उन शोबे में वञण लाइ तव्हां कहिड़ी नौकिरी हासिलु करे सघो था। इंटरनेट ऐं सोशल मीडिया इस्तेमालु करियो। ब्लॉग्स लिखो ऐं तहक़ीक़ करियो। दुनिया तव्हांजे इशारनि ते आहे, उन सां राब्ते में रहो। उते तव्हां लाइ केतिरा ई मौक़ा आहिनि। पसंदि जी कम ते तवजह ॾियो। दोस्तों, हाणे वरी लेयर्ड हैमिल्टन इहो ख़्यालु वंडींदे ॿुधाए थो त पसंदि वारे कमु करण सां गॾु इहो कमु बि करियो जंहिं मां तव्हांखे आमदनी थिए थी, छाकाणि त पैसनि खां सवाइ तव्हां पंहिंजे पसंदि जो कमु बि नथा करे सघो। ख़ुदि खे माली तौरु पाण भरो करण लाइ तव्हांखे ॿिया कम बि करणा पवंदा। जॾहिं तव्हां पंहिंजी पसंदि जे कम मां कमाइण लॻो त ॿियो कमु छॾे ॾियो। ॾंद कथाउनि वारे इल्म जे माहिर जोसेफ कैम्बेल हिकु दफ़ो लिखियो आहे त पंहिंजी ख़ुशियुनि पोयां लॻो ऐं काइनात ते पंहिंजा दर खोले छॾियो, पोइ ॾिसो कीअं था कामयाब थियो। तव्हां हींअर ई पंहिंजी ख़ुशियुनि जो पीछो करे सघो था, छो त तव्हां वटि ज़िंदगीअ में का अहिड़ी शइ मौजूदु नाहे जेका तव्हां हमेशह करणु चाहींदा आहियो, जंहिंखे हेसिताईं तव्हां न कयो हुजे। छा तव्हां कॾहिं नाच जे कमरे में नाच करणु, तैराकी जे तख़्ती ते तरणु या ॿेड़ी हलाइण जी ख़्वाहिश कई आहे? या कपिड़नि खे टुके सिंगार जो सामान ठाहियो आहे? या मौसीक़ी जो को साज़ सिखियो आहे जंहिंखे ॿुधी तव्हांखे मज़ो आयो हुजे? छा तव्हां कंहिं ख़ासि मुल्क जी छिक महसूसु कई आहे? ऐं जॾहिं उन जो ज़िक्र कयो वेंदो आहे त अंदरि मां के अहसास उभरंदा आहिनि। छा तव्हां सोचियो आहे त इहा कहिड़ी शइ आहे जेका तव्हांखे ईअं महसूसु कराए थी? घणा माण्हू उन्हनि ख़्वाहिशुनि खे पूरो करण त ठहियो, उन्हनि जे बारे में सोचींदा बि न आहिनि। केतिरा उन्हनि खे हिकु तरफ़ रखी छॾींदा आहिनि छो त संदनि ख़्याल में उन्हनि जी का अहमियत नाहे हूंदी ऐं अहिड़ियुनि वॾियुनि शयुनि सां संदनि को वास्तो नाहे जेकी हू हासिलु करणु चाहिनि था। पर ख़्वाहिशूं तव्हां ते ज़ोर भरनि थियूं त ख़ुशियुनि जे हुसूल लाइ तव्हां को वॾो कमु करियो ऐं बिना कंहिं शक जे इहा वाट ई तव्हांखे ख्वाबनि तरफ़ वठी वेंदी आहे। तव्हां पंहिंजी सोच मुताबिक़ ज़मीन ते को तालुक़ नथा ॾिसी सघो, पर दुनिया उहो रस्तो चिटी तरह ॾिसी रही आहे जेको तव्हांखे पंहिंजे ख्वाबनि तरफ़ वठी वेंदो। दोस्तो, वॾियूं महिरबानियूं। तव्हां ॿुधो, पाण सां सचा रहो। जेकॾहिं तव्हां पंहिंजे पाण सां सचा हूंदो त कामयाब थी सघो था। बाक़ी जेके सचा न आहिनि उन्हनि लाइ बहाना हज़ार आहिनि। हज़ारे बहाना कढे उहे माण्हुनि खे इहो फील कराईंदा आहिनि त बाबा हिन मसइले जे करे मां कामयाब न थी सघियुसि। ऐं जंहिंखे कामयाब थियणो हूंदो आहे उहो कॾहिं बि मसइलनि, बहाननि या इन्हनि शयुनि में इन्वॉल्व न आहे थींदो। उहो पंहिंजी कोशिशि जारी रखे ऐं उन मंज़िल ते पहुची वेंदो आहे। दोस्तो, हीरो थियण जा राज़ बुक ॿुधण जूं वॾियूं महिरबानियूं, जंहिंजो असांजो टॉपिक हुयो पाण सां सचा रहो। वरी इंशाल्लाह मिलंदासीं कंहिं ॿिए टॉपिक सां गॾु। ऐं हिन चैनल ते सिंध जा काफ़ी सिंधी अदीबनि जा बुक ऐं नॉवेल्स जा बुक पिणु मौजूदु आहिनि जेके तव्हां ॿुधी करे इल्मु हासिलु करे सघो था। पंहिंजे होस्ट अवेस खे इजाज़त ॾींदा। अस्सलामु अलैकुम।